अस्सलाम वालेकुम दोस्तों। हींअर असां पढ़ूं था इनइक्वलिटीज़। इनइक्वलिटीज़ छा हूंदियूं आहिनि दोस्तों? इनइक्वलिटीज़ मैथमेटिकल सेंटेंस हूंदा आहिनि, ठीकु आहे। मैथमेटिकल सेंटेंस हूंदा आहिनि डेट इज़ यूज़ टू कंपेयर क्वांटिटीज़ एंड कंटेंट्स वन ऑफ द फॉलोइंग साइंस। माना इहे असांजा यूज़ थींदा आहिनि छाजे करे? कंपैरिज़न जे करे, ठीकु आहे। तो कंपैरिज़न जूं टे सिंबल्स यूज़ थींदियूं आहिनि, हिकु लेस देन बी ग्रेटर देन टी नॉट इक्वल टू। जीअं ए लेस देन बी खे पढ़ंदा त ए इज़ लेस देन बी, हेठि जेको लिखियलु आहे हुनखे पढ़ंदा ए इज़ ग्रेटर देन बी ऐं ए इज़ नॉट इक्वल टू बी। हाणे कीअं सुञाणिजे त लेस देन ऐं ग्रेटर देन जी निशानी कहिड़ी आहे? त ग्रेटर देन में असांजा जेका खुलियल पासा हूंदा आहिनि न, सिंबल जा खुलियल पासा, ही हिकिड़ी सिंबल आहे लेट सपोज़, इन जा खुलियल पासा वॾे नंबर जे अगरि हूंदा त पोइ हेॾां वारो नंबर वॾो हूंदो। मिसाल हे 4 आहे, हे 2 आहे, ठीकु आहे। खुलियल पासा जेकॾहिं वॾे नंबर ते हूंदा, मिसाल या वरी तव्हांखे अगरि करिणो आहे त वॾो हेॾो वारो वॾो 4 वॾो आहे, हिनखे हाणे निशानी ॾियणी आहे ग्रेटर देन जी, त पोइ तव्हां छा कंदव? खुलियल पासा इन ॾे कंदव। ऐं जेकॾहिं तव्हांखे ईअं अची वञे 2 ऐं 4, हाणे खुलियल पासा काॾे थींदा? हेॾे थींदा, ठीकु आहे। ऑटो तव्हांजो जवाबु अची वेंदो। ओके, हाणे छा थींदो? यू कैन यूज़, हे बि हिकिड़ो तरीक़ो यादि करण जो, हिकिड़ो एलिगेटर आहे, हिन जो वात पटियल हूंदो आहे, इहो वॾे नंबर खे खाईंदो आहे, त यानी पाण नंढो हूंदो आहे, ठीकु आहे। कंपेयर कयूं -2 ऐं 4 खे नंबर लाइन ते, त -2 ते टुपको पातोसीं असां ऐं -4 ते टुपको पातोसीं असां, ठीकु आहे। -2 इज़ फार्दर टू द लेफ्ट। हाणे हीउ जेको आहे सो हेॾे हिन खां घटि आहे, त केतिरा ॾका घटि आहे? या वरी ईअं चवां त ॾका असांखे न आहिनि ॿुधाइणा, असांखे ॿुधाइणो कंपेयर करिणो आहे, ठीकु आहे। त माइनस वारो त हमेशह नंढो हूंदो आहे न प्लस वारे खां, त माइनस जा 2 हमेशह नंढा थींदा चइनि खां, त हिन -2 इज़ लेस देन, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिनखे रिवर्स कयूं, ठीकु आहे। रिवर्स कीअं? मिसाल ईअं करे छॾियूं 4 ग्रेटर देन थी वेंदो -2, छो त प्लस वारो हमेशह माइनस वारे खां वॾो हूंदो आहे। Remember, did any negative number is always less than 0 and all positive number, and any positive number is greater than 0 and all नेगेटिव नंबर। यानी हर नेगेटिव नंबर 0 खां बि नंढो हूंदो आहे, त पॉज़िटिव नंबर खां बि नंढो हूंदो आहे, ऐं हर पॉज़िटिव नंबर 0 खां ऐं नेगेटिव नंबर्स खां वॾो हूंदो आहे, ठीकु आहे। त अञा हिकिड़ियूं ॿियूं इनइक्वलिटीज़ बि हूंदियूं आहिनि, जंहिंखे असां लेस देन जे हेठां हिकिड़ी ॿी लाइन ॾेई छॾींदा आहियूं। माना लेस देन थी वियो मिसाल हे, त हेठां हिकिड़ी इहा सिंबल अची वेंदी। अगरि हीअ ग्रेटर देन आहे त हेठां हिकिड़ी ॿी लाइन अची वेंदी। हिन मक़सदु छा हूंदो आहे? हे थी वई लेस देन, त हे थी वेंदी लेस देन आर इक्वल टू, हे थी वई ग्रेटर देन, ऐं हे थी वई ग्रेटर देन आर इक्वल टू, ठीकु आहे। त पोइ असां छा कंदासीं? मिसाल हिकिड़ो असांखे चई वञे बाबा एक्स इज़ लेस देन आर इक्वल टू 3, हिन जा असांखे टोटल वैल्यूज़ ॿुधायो। त असां हिकिड़ी लाइन असांखे मिलियल आहे, इहा नंबर लाइन, ठीकु आहे। असां बाबा हे इक्वल टू बि अथसि हिन में, त यानी 3 बि खणंदासीं, 3 खां घटि सभु, 3 खां घटि सभु, यानी हलंदा वेंदा, अलाए केसि ताईं हलंदा, पर हिन में 3 बि हूंदो। पर जेकॾहिं हे हीअं हुजे हा एक्स इज़ लेस देन 3, त पोइ असां 2 खां वठी खणूं हा, ठीकु आहे। छो त हिन में लेस देन 3 आहे, 3 खां नंढो आहे, पर हिते छा आहे? 3 बि आहे ऐं 3 खां नंढो बि आहे, ठीकु आहे। मिसाल हे ग्रेटर देन आर इक्वल टू आहे, त इहो माना 1/2 माइनस जे खां वॾो थींदो। हाणे -1/2 1/2 थींदो आहे 0.5, पर माइनस हिन करे -0.5, त इहो हिननि ॿिन्हिनि जे विच में ईंदो -0.5। हिन जे करे इहो विच खां हलियो आहे, ऐं ग्रेटर देन इक्वल टू आहे, हिन करे अॻे वेंदो, ठीकु आहे। हाणे तव्हांखे लाइ इहा एक्सरसाइज़ आहे, त कंपेयर कयो -12 ऐं 8, त तव्हांखे ख़बर आहे त 0 हिते हूंदो आहे, त 8 हेॾे हूंदा, ऐं -12 त हेॾे ई हूंदा, त हे नंढो आहे, 0 खां बि नंढो आहे, 8 खां बि नंढो आहे, ठीकु आहे। ऐं -14 ऐं 15 सो बि माइनस जा, तव्हांखे ख़बर आहे त पहिरियां माइनस जा 14 ईंदा आहिनि, ऐं पोइ माइनस जा 15 ईंदा आहिनि। खाॿो हमेशह नंढो थींदो आहे, साॼो हमेशह वॾो थींदो आहे, यानी हिते 14 जेको आहे माइनस जा वॾा आहिनि, ठीकु आहे। ॿियो त माइनस में जेतिरो नंढो नंबर हूंदो उहो ओतिरो वॾो नंबर हूंदो, ठीकु आहे। मिसाल माइनस जा 5 ऐं माइनस जा 500, त
माइनस जा 5, उहो 500 खां नंढो आहे न 5, पर हिते 5 वॾो थींदो माइनस जो 500 खां, छो त ॿई माइनस जा आहिनि, ठीकु आहे। ऐं हीअ हाणे बक़ाया एक्सरसाइज़ मां कोन थो कयां, हीअ तव्हां नोट कंदा वञो, हीअ कुझु सुवाल आहिनि, हीअ तव्हां करणा आहिनि, ठीकु आहे, 10 ताईं। उमेद आहे तव्हांखे अॼोको वीडियो पसंदि आयो हूंदो, जेकॾहिं हा त मूंसां कनेक्ट रहो ऐं ॿियनि वीडियोज़ जो इंतज़ारु कयो, ऐं जेके वीडियोज़ मां अपलोड करे चुको आहियां सभु ॾिसो।